अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सॼे मुल्क में दहशतगर्दी जी लहर आहे ऐं चयो वञे थो त दहशतगर्दी सिंध न पर सॼे मुल्क जो मसइलो आहे। नाज़रीन, सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सिंध में चोरी, फुरूं, अगवा, क़बीलाई तकरार, धाड़ा छा इन्हनि खे बि नथो रोकाए सघिजे। शहरनि में अमन अमान जो मसइलो, क़त्ल, गारतगिरी ऐं टारगेट किलिंग, इहे सभु शयूं कॾहिं कंट्रोल थी सघंदियूं ऐं कॾहिं सिंध में अमन अमान क़ाइमु थी सघंदो। इन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां स्टूडियो में महिमान आहिनि सिंध असेंबली जी मेंबर नुसरत सहर अब्बासी साहिबा। वॾी महिरबानी नुसरत साहिबा, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आयो। अच्छा, पहिरीं मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि त सिंध धरती सिंधी माण्हुनि जो मिज़ाज सूफ़ियाणो रहियो आहे, अमन पसंदि रहिया आहिनि। सिंध में जीअं कुझु वक़्तु कुझु महीना अॻु में जीअं दहशतगर्दी जी लहर हुई सिंध जे नंढनि शहरनि में, शिकारपुर में, ज़ैकबाबाद में, उनखां पोइ कराची में दहशतगर्दी जूं जेके कारवायूं आहिनि, गॾियल सॼियल तव्हां सम्झो था त सिंध खे ॿारनि तौरु इस्तेमालु कयो वञे थो? वॾी महिरबानी सबीन, हमेशह जीअं सुठो टॉपिक खणी वेठा हो। दहशतगर्दी ख़ासि तौर ते जेकॾहिं जो ॻाल्हि था कयूं ऐं पंहिंजे सूबे सिंध जी ॻाल्हि था कयूं त असां हमेशह ई इहा सोच असांजे दिमाग़ में अचे थी त असांजो सूबो ई छो, असांजा सिंध वासी छो, जेके उन्हनि जी तारीख़ जेकॾहिं खणी ॾिसजे त उहा त ॾाढी पुरमन रही। पंहिंजे प्रोफेशन जे हवाले सां, पंहिंजी तहक़ीक़ जे हवाले सां, एग्रीकल्चर जे हवाले सां जेकॾहिं सिंधियुनि जी हिकिड़ी तारीख़ ॾिसजे त उहा हिकिड़ी पुरमन तारीख़ रही। आहिस्ता आहिस्ता असांखे सम्झ में नथो अचे त छा वजूहात रहियूं, छा असांजी उहे हुकूमतूं हिन में नाकाम रहियूं जिन्हनि खे इक़्तदार मिलियो सिंध जे ख़ासि तौर जे हवाले सां। मां चवंदमि वाक़ई जेकॾहिं पोइ जॾहिं तजिए ते असां पहुचूं था त वाक़ई उहे नाकाम रहियूं। हिन महिल 5 पूरा पोयां साल तव्हां ॾिठो असां बि हुयासीं, पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई। अच्छा, उन महिल जॾहिं हुकूमत ठहे पई त उन महिल हिकिड़ो सिलसिलो हिननि शुरू कयो त भई रिकन्सिलेशन कंदासीं ताकी तमामु पार्टीज़ गॾु हूंदियूं। जॾहिं तमामु पार्टीज़ गॾु हूंदियूं त मुंहिंजे ख़्याल में पोइ हिकिड़ो फ्रूटफुल क़िस्म जो असांखे सोल्यूशन बि मिलंदो ऐं मसइला हल थींदा, छो जो सभु हिकिड़ी टेबल ते वेंदा। पर अहिड़ो कुझु कोन थियो। इक़्तदार में अचण खां पोइ तमामु पार्टी रिकन्सिलेशन में त रहियूं पर अवाम खां परे रहियूं, अवाम जे मसइलनि खां परे रहियूं। इहे पूरा 5 साल असां इन्हनि पार्टियुनि में ॾिठोसीं ख़ासि तौर ते। ऐं दहशतगर्दी जे हवाले सां त पूरा 5 साल रड़ियूं कंदा रहियासीं। असेंबली में तव्हां ॾिठो त असां पूरो हिकिड़ो ॾींहुं डिप्यूट कराए छॾियोसीं त अॼु जे ॾींहं ते सॼी इन ते डिस्कस थिए। IG आया, DIG आया, मुख़्तलिफ़ पुलिस जे हवाले सां माण्हू आया, उन्हनि ब्रीफिंग बि ॾिनी पर सोल्यूशन कोन निकितो। रहमान मलिक जे बारे में तव्हां ॾिठो त केतिरी दफ़ा सिंध जा दौरा कंदो रहियो, बल्कि उन जो ई होल्ड रहियो। होम मिनिस्टर असांखे पूरे 5 सालनि में सिंध में न ॾेई सघिया। हिकिड़ो ॾिनऊं ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा, कुझु अरसे खां उहो बि कंहिं सियासी उनजे साज़िश जे वर चढ़ी वियो। उन खां पोइ मंज़ूर वसण आयो, उन जी बि के ख़्वाबनि जा कहिड़ा सिलसिला रहिया, उहो बि हली वियो। त सम्झ में न आई त पीपल्स पार्टी पोयां 5 साल दहशतगर्दी ते कंट्रोल छो न करे सघी। जॾहिं एंड में पुॼूं था त नज़र अचे थो त इन में विली कोन हुई, उन्हनि में उहा गुड गवर्नेंस ई क़ाइमु करण जो न हुयो। अच्छा, जेकॾहिं दहशतगर्दी जी ॻाल्हि कयूं था त दहशतगर्दी हिन वक़्तु चइनी सूबनि जो मसइलो आहे। दहशतगर्दनि जूं कारवायूं एॾियूं मुनज़म थी चुकियूं आहिनि। पर जेकॾहिं असां सिंध जी अगरि ॻाल्हि कयूं था सिर्फ़ु, त सिंध जा जेके नंढा शहर आहिनि उन्हनि में जेका दहशतगर्दी आहे, उन्हनि में जेका फ़िरक़े वारियत आहे, उन्हनि में जेका छिकताण आहे, क़बीलाई तकरार आहिनि, इन्हनि जी वजह छा आहे? इन्हनि खे छो नथो कंट्रोल करे सघिजे? ॾिसो सभिनि मां वरी उहा ई ॻाल्हि चवंदमि त असांखे 3 भेरो इहो CM मिलियो आहे। पोयां तजुर्बा असांखे आहिनि। हिन दफ़े असांखे मतां थोरी घणी स्टार्टिंग में उमेदु हुई त पीपल्स पार्टी एॾो वॾो धकु खाधो आहे त हाणे हे कुझु अहिड़ो अमल करे ॾेखारींदा, अहिड़ी स्ट्रेटजी हूंदी, अहिड़ी प्लैनिंग हूंदी जो हे अचणी सां हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो प्लैन ॾींदा जंहिंमें ख़ासि तौर ते टॉप प्रायोरिटी ते रखंदा दहशतगर्दी, उन खां पोइ तालीम आहे, पोइ सिहत आहे, इन्हनि शयुनि खे टारगेट कंदा। पर अचणी सां ई इन्हनि अहिड़ो ग़लति क़िस्म जो स्टार्ट वरितो जो एॾे अरसो महीनो थी वियो इन्हनि पंहिंजा खाता बि डिस्ट्रीब्यूट न करे सघिया। बाक़ी रही दहशतगर्दी, ॾिठव तव्हां अचानक न्यूज़ में ॿुधोसीं ब्रेकिंग न्यूज़, CM साहब जनाब निकितो आहे दौरनि ते, काॾे निकितो आहे, ख़बर पई त थाणनि जो विज़िट थो करे। इहा एॾी नाकाम क़िस्म जी ॻाल्हि हुई, हिकिड़ी नाकाम यानी जंहिंखे चइजे बैड गवर्नेंस। हाणे हिकिड़ो CM उथी पाण वञी थाणनि जा विज़िट करे, पोइ तव्हांजो IG DIG, तव्हांजो SSP DSPs SHOs, इहे जेका बि हिकिड़ी पुलिस फोर्स आहे, उन खां पोइ तव्हांजे रेंजर्स जेके तव्हां एॾो वॾो फंड ॾेई हर साल उन्हनि खे तव्हां चओ त बाबा तव्हां लॉ एंड ऑर्डर कंट्रोल कयो, त रेंजर्स कहिड़ो तव्हांजो लॉ एंड ऑर्डर कंट्रोल था कनि?
त इन्हनि सभु तमामु शयुनि खे ॾिसंदे असांखे अफ़सोस थियो त अफ़सोस हे 5 साल बि लॻे थो त असांखे दहशतगर्दी जी वर चढ़णो पवंदो। हिननि वटि को प्लान कोन्हे, कोई स्ट्रेटेजी कोन्हे जो हे दहशतगर्दी ते कंट्रोल कनि। कराची जे हवाले सां तव्हां जेकॾहिं ॾिसो त कराची में लियारी जी जेका सिचुएशन आहे असांखे ॾाढो ॾुख थींदो आहे त पीपल्स पार्टी लियारे वारनि सां माटेली मां वारो सलूक कयो। हिन महिल ताईं लियारी जा माण्हू दरबदर लॻा पिया आहिनि, जेको हुननि सां हालत आहे भई लियारी ई हिकिड़ो टारगेट छो कयो आहे, पूरो कराची दहशतगर्दी जे वर चढ़ा। कराची खां तव्हां निकिरो त मुंहिंजे ख़्याल में हाणे हैदराबाद में बि उहा ई दहशतगर्दी थी वई जेका तव्हांखे कराची में नज़र पई अचे। वरी अॻिते वञो त ॿियनि शहरनि में बि इहा शइ थी चुकी आहे। ॿी हवाले सां जेकॾहिं तव्हां ज़िक्र कयो त कबीलाई झगड़ा आहिनि, समय सैकड़ों हज़ारों माण्हू मरी था वञनि इन कबीलाई झगड़नि में, पर अॼु ताईं केतिरा रेज़ोल्यूशन पास थिया तव्हांखे ख़बर आहे। 5 साल तव्हां असेंबली जी कार्रवाई ॾिसंदा रहिया, मुंहिंजा केतिरा रेज़ोल्यूशन्स आहिनि, असां केतिरियूं रड़ियूं कयूं त बाबा कबीलाई झगड़ा छो नथा तव्हां ख़तमु कराए सघो। उहे नोगो एरियाज़ ठहियल आहिनि, उन्हनि एरियाज़ में एॾो वॾो इस्लाह थो पुॼे, उहो कीअं थो पुॼे, एतिरी उते दहशतगर्दी आहे जो पुलिस जेका आहे उहा डिॼे थी उन्हनि इलाइक़नि में वञण खां। त भाई छा मसइलो आहे, मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हां जो हिकिड़ी हुकूमत करण जे हुन में अचो था त असां हुकूमत कयूं, सिंध जी हुकूमत था कयो, असां त चऊं था कयो, पर सही तरीक़े सां कयो। तव्हां वटि छा उहा विल न आहे, तव्हां वटि छा उहो कमु करण जो जज़्बो न आहे? बहिराड़ी जेके सिंध जा नंढा शहर आहिनि या बहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि जिते कबीलाई तकरार आहिनि, उते जॾहिं इहे ॿई धुरियूं पाण में विढ़नि थियूं, हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अचनि थियूं, त इलाइक़नि जा इलाइक़ा बंदि थी था वञनि, केतिरा ई ॾींहं माण्हुनि में हिरास ऐं ख़ौफ़ पखिड़िजी थो वञे। इन्हनि में जेको हथियार इस्तेमालु थिए थो ॿिन्ही पासनि खां जदीद क़िस्म जो, उहो असांजी पुलिस वटि बि नथो हुजे। त इन जी रोकथाम जे लाइ कहिड़ी मुस्बत पॉलिसी आणे सघिजे थी ऐं छा इहो हथियार केरु थो इन्हनि खे फराहम करे? सभिनि इहा ॻाल्हि हाणे मुंहिंजे ख़्याल में ॿार बि सम्झंदो, मतिलबु असां त जेको इन ते तजियो कयूं ॿार बि इन शइ खे सम्झंदो त इहा शइ बग़ैर पुलिस जी रहनुमाई जे थी नथी सघे। पुलिस जेसि ताणी इन्वॉल्व न आहे तेसि ताणी इहो मजाल न आहे जो को पखी बि SHO जे एरिया में अची सघे। SHO खे सभु ख़बर हूंदी आहे, तमामु इलाइक़ो उन जे अंडर में हूंदो आहे, उनखे ख़बर आहे किथे कहिड़ो जुर्म थो थिए, किथां कहिड़ो हथियार थो क्रॉस करे वञे। ॻाल्हि इहा आहे त पुलिस मां जेसि ताणी तव्हां सियासत न कढंदव न, सियासी उतां जो MNA MP उन जे मथां होल्ड कयूं वेठो आहे, पंहिंजी मर्ज़ी जो SHO थो लाराए, असां रड़ियूं था कंदा रहिजी वञूं हर फॉरम ते, त बाबा पुलिस खे तव्हां सियासत मां कढी ॾियो, उन्हनि खे फ्री हैंड ॾियो, तॾहिं वञी पुलिस पंहिंजे हवाले सां कमु कंदी। न त अदरवाइज़ त हर SP DSP हुजे या SHO हुजे, उनखे ख़बर आहे त हिते हिन तक जो MP MNA जेसि ताणी आहे मुंहिंजे मथे ते हुनजो हथु आहे त मां पंहिंजे हवाले सां उहो सभु कुझु कंदुमि। अदरवाइज़ असां पाण किन सां ॾिसूं था त सॼो ॾींहुं फ़ोन इहे ई थियनि था त फलाणे खे छॾ बाबा, फलाणे खे रखिणो अथई, फलाणे खे ईअं करिणो अथई। जॾहिं इहे कम थींदा त पोइ आम आवाम खे तव्हां काॾां रिलीफ वठाए सघंदव। इहे जेके नो एरियाज़ आहिनि, ॿियो इन्हनि में जेके उतां जा वॾेरा आहिनि, इहे सभिनीनि खां वधीक इन्वॉल्व हूंदा आहिनि। जॾहिं इहे कबीलाई झगड़ा था थियनि, उन खां पोइ मर्डर था थियनि, कंहिंजा 12 मर्डर थी विया, कंहिंजा 6 मर्डर थी विया, उन खां पोइ वरी पाण में वेहनि था, उन खां पोइ जेको ॾेवट जो सिलसिलो थो थिए, कंहिंमें नंढी न्याणियूं था हुन में ॾेई छॾनि फ़ैसिले में, किथे कंहिंजी शादी था कराए छॾनि, कंहिं वरी लखनि जा लख। ऐं मूंखे त इहा बि ख़बर पई आहे त बाक़ाइदा उहे वॾेरा जेके आहिनि उतां जा में ऐवाननि जा माण्हू बि वेहंदा आहिनि, उहे बाक़ाइदा उन्हनि जो बि शेयर हूंदो आहे। त जॾहिं उहे फ़ैसिलो कंदा आहिनि त उहे तेतिरो लख हिकु ॿी पार्टी खे ॾिना था वञनि, उन खां पोइ उन्हनि माण्हुनि जेके फ़ैसिलो कनि था उन्हनि जो बि शेयर थो थिए। त इहे तमामु शयूं जेके आहिनि इहे जड़ पकिड़िजी वयूं आहिनि असांजे माशरे में। इन जे लाइ हिकिड़ी स्ट्रेटेजी ठाहिणी पवंदी ऐं उन में सभिनीनि खां बहितरीनु किरदारु जेको आहे गवर्नमेंट अदा कंदी, स्टेट खे करिणो आहे, उन खां पोइ सिविल सोसाइटी इन्वॉल्व थींदी। जेकॾहिं गवर्नमेंट ई न आहे इन में सीरियस त पोइ मसइला जीअं जा अच्छा, ताज़ो ॾींहुं अधु अख़बार में बि रिपोर्ट थियो त दहशतगर्दी जे इल्ज़ाम हेठि आयल जेके ॾोहारी आहिनि कोर्ट मां फ़रार थी विया। इन जो कहिड़ो असरु पवंदो, उहे अॻियां निकिरी करे कहिड़ियूं दहशतगर्द वधीक कार्रवायूं करे सघनि था, ऐं इहो फ़रार थियणु छा असां वटि एतिरो पुलिस जी जेको सिक्योरिटी जो निज़ाम आहे उहो एॾो सुस्त रहियो आहे जो दहशतगर्द जेके आहिनि सो उहे कोर्टनि मां बि भॼी निकिरनि? सभिनि तव्हांखे ख़बर हूंदी त पोएं दफ़े बि अख़बारुनि में इहा ॻाल्हि आई, असां बि इहा शइ असेंबली में खईंसीं त जेलुनि मां माण्हू भॼी था वञनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेके जाली साइन जेलर जा उते पुॼनि था ऐं उन खां पोइ उतां उन्हनि खे रिहाई थी मिली वञे। एतिरो नाकारा सिस्टम आहे, एतिरी तव्हांजी नथी हले हुकूमत जी, एडमिनिस्ट्रेशन तव्हांजी एॾी वीक आहे जो अहिड़े क़िस्म जा कम थी था वञनि ऐं क़ैदी आराम सां हिकिड़ी फेक सिग्नेचर ते उतां राह थो थी वञे। हे बि इन जी हिकिड़ी कड़ी हुई जेके 2 दहशतगर्द फ़रार थी विया सिटी कोर्ट मां। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त इन्हनि जी जेका पोइ रिकॉर्ड ॾिसिजे त इन्हनि त बाक़ाइदा कराची में वॾी वॾी दहशतगर्दियूं कयूं आहिनि। यानी हाणे कराची जा जेके माण्हू आहिनि उहे त सॼो ॾींहुं ख़ौफ़ ऐं हरास में, तव्हां हुजो या मां हुजां,
असां पंहिंजे ॿारनि खे राति जो नथा छॾे सघूं छो जो असांखे ख़ौफ़ आहे त अलाए छा थी वेंदो राति जो किथे असांजो ॿारु बीहंदो त हुते को अहिड़ो सिलसिलो थी वञे त आम माण्हू कीअं ज़िंदगी थो गुज़ारे त हे जॾहिं फ़रार थिया आहिनि त ज़रूरु हे हिननि खे फ़रार कराइण में बि अंदरूनी हथ आहे। चीफ जस्टिस हुजे या जेतिरा बि जजिस आहिनि उन्हनि जा केतिरा फ़ैसिला साम्हूं तव्हांजे पिया आहिनि उहे रड़ियूं था कनि त असां केतिरा डिसीशन ॾेई चुका आहियूं पर स्टेट जेका आहे उनखे इम्प्लीमेंट कराइण में नाकाम रही आहे। ताज़ो तव्हांखे ख़बर आहे त डिमोशन वारो जेको डिसीशन आयो पुलिस जा जेके प्रमोशन कयो हुओ उनखे जुडिशरी जे तरफ़ां आयो फ़ैसिलो त हिनखे डिमोशन ॾियो उन में बि वरी हयो अथऊं हिकिड़ो धोखो कयो अथऊं त 12 अञा ताईं रखिया अथऊं त हे असां पंहिंजी मर्ज़ी सां कंदासीं। मतिलबु इहे सभु शयूं जेके आहिनि तव्हां पंहिंजे माण्हुनि खे अॻिते वधाइण उन्हनि खे उन्हनि ते रखणु अहिड़ी पोस्टुनि ते पंहिंजा मसइला हल करणु पंहिंजा कमु करणु अवाम जे मसइलनि खे तव्हां हिकिड़े पासे ते रखी था हलो त मां तव्हांखे चवण जो मक़सदु इहो आहे त सभिनि त हे पोइ जेका गवर्नमेंट गुज़री 5 साल पीपल्स पार्टी जी नाकाम तरीन पर हाणे जेको स्टार्ट आहे उहो बि हिननि जो नाकाम तरीन थी चुको आहे। अहिड़े सीएम खे त फ़ौरन इस्तीफ़ो ॾियणो खपे। हाणे 3 भेरे बि उहो एॾो नाकाम थी चुको आहे जो दहशतगर्दी खे कंट्रोल नथो करे सघे पाण थो थाणनि जो विज़िट करे FIR थो चेक करे जंहिंजी न IG थो ॿुधे वरी असेंबली में था चवनि त न IG मुंहिंजे मर्ज़ी सां लॻे थो न चीफ सेक्रेटरी तव्हांजी मर्ज़ी सां था लॻे त पोइ जॾहिं पोयां 5 साल तव्हां हुयो तंहिंमहिल त तव्हां इहो रड़ियूं कोन कयूं। हाणे जॾहिं वफ़ाक़ में तव्हांजी गवर्नमेंट न आहे त तव्हां वरी हथ पंहिंजा पोइते करे चओ त असांजी त हले ई कोन थी त इहा हूंदी आहे कमज़ोरी जेका तव्हां न करण जी तव्हां में अच्छा ताज़ो रिपोर्ट थियो आहे सोच आहे त सिंध में 12,505 तालीम मदरसा आहिनि जिन मां 2 भाङे 3 हिसो मदरसा ॿारहनि माण्हुनि जे हथनि में आहिनि। छा इहो मज़हबी इंता पसंदगी थी न वठाईंदी आहे शइ? बिल्कुलु असां जे माशरे में ख़ासि तौर ते मदरसनि जो जेको तसवुरु आहे जेकॾहिं तव्हां ॿुधो या मां ॿुधूं त असल त मज़हबनि इन शइ खे असां चवंदासीं त ॿारनि जी मज़हबी तालीम जे हवाले सां इहे मदरसा हुअणा खपनि पर शायदि कुझु मुशरफ जे दौर खां इहो सिलसिलो हलियो पोइ हाणे वरी हिकिड़ो बाहि भरी वई आहे मुख़्तलिफ़ हवालनि सां त इन्हनि मदरसनि में अहिड़ी दहशतगर्दी जी का तालीम थी ॾिनी वञे या ख़ुदा न ख़ास्ता असांजा नंढा मासूम ॿार जेके आहिनि किडनैप करे उते पुॼाइनि था या उन्हनि खे उहा तरबियत था ॾियनि त इहा हाणे स्टेट खे खपे त मुंहिंजे ख़्याल में वफ़ाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां हिकिड़ो स्टेप वरितो वियो आहे हिकिड़ो सुठो स्टेप आहे त इन्हनि मदरसनि जी ख़ासि तौर ते रजिस्ट्रेशन जो अमल फौरी तौर ते जल्द अज़ जल्द कयो वञे ताकी ख़बर पइजी वञे त कहिड़ा मदरसा असल में जेन्युइन आहिनि उते मज़हबी तालीम थी ॾिनी वञे ऐं कहिड़ा मदरसा अहिड़ा आहिनि जिन्हनि में मज़हब जी आड़ में उन दहशतगर्दी या अहिड़े क़िस्म जा कम था थियनि त इहा हाणे वफ़ाक़ी तौर ते त स्टेप वरितो पियो आहे पर हाणे हिनखे सूबाई तौर ते बि हिन में एफर्ट्स वठनि ऐं फौरी तौर ते CM साहिब खे खपे त पाण त होम मिनिस्ट्री खई वेठो आहे पर होम मिनिस्ट्री उन खां हलंदी कोन छो जो एॾा ॿिया खाता बि हथ में अथसि उहे बि कोन थो हलाए सघे हिन महिल ताईं मूंखे त अफ़सोस आहे। इन खां पोइ हे एॾी ज़िम्मेदारियूं वरी एज जो बि हिकिड़ो फैक्टर आहे त महिरबानी कनि पीपल्स पार्टी वारा हाणे सूबाई हुकूमत रहिजी वई आहे सूबे मां बि हिननि जो हाणे मुंहिंजे ख़्याल में ख़तमु थी वेंदो जेकॾहिं हे स्टेप्स हे अहम ज़िम्मेदारियूं हिननि न निभाई। अच्छा रजिस्ट्रेशन जो अमल कीअं थो थिए कीअं निगरानी थींदी आहे जेके मदरसा आहिनि? ॾिसो होम मिनिस्ट्री जे हुन में इहो अचे थो त उनखे खपे त अवल त तादाद मालूम कनि त केतिरी तादाद आहे सिंध जे हवाले सां उहो त पाकिस्तान जे हवाले सां वफ़ाक़ी गवर्नमेंट जेका आहे उन शइ खे ॾिसंदी पर सूबाई तौर ते असांखे ॾिसनि त असांजे सूबनि में केतिरा मदरसा आहिनि सूबे में सिंध में ऐं को अहिड़ो वॾो मसइलो न आहे जेकॾहिं करण जी विल आहे तव्हांखे दहशतगर्दी खे कंट्रोल करिणो आहे ऐं मेन इहो शइ ते जेकॾहिं गवर्नमेंट कंट्रोल करे वई हिननि जे बारे में तहक़ीक़ करे ऐं अच्छा मूंखे हैरत थींदी आहे सभिनि त तव्हां ऐं असां मुख़्तलिफ़ चैनल्स में तव्हांजा चैनल्स इहे रिपोर्ट्स ॾेखारींदा आहिनि तव्हांजो कैमरो तव्हां पाण अहिड़ा प्रोग्राम्स कया आहिनि तव्हांजो कैमरो उन्हनि जायुनि ते पुॼी थो वञे उहे बुरायूं असांखे ॾेखारीनि था सॼी दुनिया थी ॾिसे ठीकु आहे उहे मुजरिम ताईं बि तव्हां पुॼी था वञो पर अफ़सोस इहा आहे त इहा स्टेट जेका आहे उहा उन जाइन ते नथी पुॼे अहिड़ा प्रोग्राम ॾिसी बि उन्हनि खे इहो नथो अचे त बाबा आम हिकिड़ो मीडिया पुॼी थो वञे उन्हनि जाइनि ते पर गवर्नमेंट जेको नुमाइंदो उन जाइ ते नथो पुॼे या उतां जी पुलिस या उतां जो SHO या उतां जे SP खे DSP खे ख़बर नथी पए त मुंहिंजे अंडर में इहो हले थो मदरसो उन में कहिड़ी कारवायूं थी थियनि कहिड़ी शकी ॻाल्हियूं आहिनि चाहे त मुंहिंजे ख़्याल में उनजे लाइ कोई वॾो मसइलो न आहे पर ॻाल्हि इहा आहे त सभु कुझु उन्हनि खे ख़बर हूंदी आहे हुननि जे अंडर इहे शयूं हलंदियूं आहिनि मथे लेवल ते इहा शइ कंट्रोल करण जी ज़रूरत आहे ऐं वरी उहा ई ॻाल्हि चवंदमि त जॾहिं विल ई न हूंदी जॾहिं गुड गवर्नेंस जो जज़्बो ई न हूंदो त पोइ इहे सभु कम तव्हां कान करे सघंदा। ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन
अच्छा नुसरत खोड़ सारा पार्लियामेंटेरियंस आहिनि जिन वटि मदरसनि जूं डिग्रियूं बि आहिनि, मदरसनि खे जदीद बि कयो आहे, उन्हनि लाइ तव्हां छा चवंदो? मूंखे न आहे ख़बर, अंदाज़न तव्हांखे हूंदी त काफ़ी असां जॾहिं इलेक्शन कमीशन जा को अहिड़ो सिलसिलो हले थो ऐं मीडिया ते उहा शइ अचे थी त पोइ ख़बर पए थी त वाकई फलाणे मदरसे मां हिन जी डिग्री वरितल आहे या फलाणे मदरसे मां वरितल आहे। मां वरी उहा ई चवंदमि त सभु मदरसा असां इन शइ में नथा उनखे इन में इंक्लूड करे सघूं त सभु मदरसा ख़ुदा न ख़ास्ता इन दहशतगर्दी जे वर चढ़ियल आहिनि। काफ़ी अहिड़ा मोतबर इदारा आहिनि, मदरसा आहिनि जेके सुठे तालीमी उन में सिलसिलनि में हलनि था। ख़ासि तौर ते मां पंहिंजे पीर साहब पागारे जे हवाले सां ॻाल्हि कंदमि त उन्हनि जा जेके मदरसा आहिनि उहो अॼु ताईं उन्हनि जे बारे में हिकिड़ी मोतबर रिपोर्ट रही त उहे हिकिड़ी मज़हबी तालीम जे हवाले सां उन्हनि जो नालो आहे। त अहिड़ा काफ़ी मदरसा आहिनि, उन्हनि मां जेकॾहिं सुठी तालीम मिले थी ऐं माण्हू डिग्री हासिलु करे थो त वेल एंड गुड। बाक़ी जेकॾहिं असांजी बदनामी जेका थी आहे सॼी दुनिया में इंटरनेशनली असांखे बदनाम कयो थो वञे, ऐं हक़ीक़त बि आहे त उहे मदरसा जेके दहशतगर्दी जे हवाले सां ठहियल आहिनि, रजिस्टर्ड बि न आहिनि, त अफ़सोस आहे त हुकूमत इन शइ में स्टेप छो नथी खणे। मां पोएं 5 सालनि में इहे क्वेश्चन्स बि कुझु कया, पर हाणे वरी तव्हांखे यकीन थी ॾियारियां त इनशा ताला ॿीहर असेंबली जे इजलास में इहा शइ ज़रूरु खणंदमि ऐं हुकूमत खां हिकिड़ो ऑथेंटिक जवाबु ज़रूरु वठंदासीं त तव्हां ख़ासि तौर ते सूबे सिंध जे हवाले सां अहिड़ा जेके मदरसा आहिनि उन्हनि जी रजिस्ट्रेशन जो अमल कंप्लीट कयो आहे या न कयो आहे, या केतिरा रजिस्टर थियनि या न थियनि, इहो इनशा ताला मां फौरी तौर ते अच्छा नुसरत तव्हां बि हुकूमत में रहियो, मुखालिफ़ धुर जो भरपूर किरदारु तव्हां अदा कयो, तव्हांजे दौर में अहिड़ा वाक़िया उन वक़्तु थींदा रहिया, तव्हां उन वक़्तु हाणे कीअं ॾिसंदो इन्हनि वाक़ियनि खे, हिन वक़्त ताईं रोकथाम न थी सघी आहे? ॾिसो, 5 सालनि में असांजी ऑपोज़िशन तव्हांजे साम्हूं रही, असां बाक़ाइदा हिकिड़ी बहितरीन स्ट्रेंथ कम, पर पावर असांजी एतिरी रही घटि स्ट्रेंथ में बि जो बाक़ाइदा असांजी असेंबली में ऑपोज़िशन जी आवाज़ गूंजंदी हुई, ऐं पीपल्स पार्टी खे असां वक़्तन फ़वक़्तन आईनो ॾेखारींदा रहियासीं। ऐं अहिड़ा इन्हनि ब्लैक जंहिंखे कारा असां चऊं कानून पास कया जंहिं ते असां बाक़ाइदा आवाज़ उथारीसीं। हाणे ॿीहर तव्हां ॾिसो त असांजी स्टार्ट बाक़ाइदा सुठी थी आहे, असां बहितरीन ऑपोज़िशन जो किरदारु अदा कयूं था। हिते मां तव्हांखे ज़रूरु चवंदमि त MQM बि ऑपोज़िशन में वेठी आहे, पर इहो फ़र्क़ु सॼी दुनिया बि ॾिसे पई, असांजी आवाम बि ॾिसे पई त जेको किरदारु असां पिया अदा कयूं उहो मुंहिंजे ख़्याल में हिन महिल ताईं MQM अदा कोन करे सघिया। उमेदु आहे, असां उन्हनि मां उमेदु रखंदासीं त ऑपोज़िशन में वेठा आहिनि त उहा भरपूर ऑपोज़िशन अदा कनि, त जेतिरी स्ट्रेंथ हिन महिल आहे जेकॾहिं असां सां गॾु मिली हुननि जी आवाज़ हिकु यकजान आवाज़ थींदी तॾहिं असां हुकूमत खे झुकाए बि सघंदासीं ऐं उन्हनि जे ॻुधे कमनि में उन्हनि खे असां रोके सघंदासीं। अदरवाइज़ जेकॾहिं MQM उहा हिकिड़ी फ्रेंडली ऑपोज़िशन हलाईंदी रही त पोइ उहो असांखे नुक़सानु थींदो। सो बहरहाल हर उन फोरम ते हर उहा इशू जेको सिंध सां लॻापियल आहे तव्हां ॾिसंदो त इनशा ताला उहो खयूं। अच्छा, अमन अमान क़ाइमु करणु कंहिंजी ज़िमेदारी कंहिं ते आहे थिए थी? शहरनि में भताखोरी आहे, बहिराड़नि में जेके आहिनि से बदमनी आहे, उते बि चोरूं फुरूं धाड़ा इहे मामूल बणियल आहिनि, ॼण माण्हुनि जी ज़िंदगी जानो माल उते बि महफ़ूज़ न आहे। इहा ज़िमेदारी आख़िर कंहिं ते लागू थिए थी? वरी उहा ई चवंदमि, स्टेट जी ज़िमेदारी। हिकिड़ो मुंहिंजी दुआ आहे रमज़ान जे महीने में त अलाह साईं असांजी सिंध खे हिकिड़ो बहितरीनु होम मिनिस्टर ॾेई छॾे जंहिंमें उहा विल हुजे कमु करण जी। ॿी ॻाल्हि सभिनि ख़ासि तौर ते जीअं हाणे ज़िलनि जे हिसाब सां जेकॾहिं चइजे, वरी ॾुख वरी ईअं बि थींदो आहे त जिथे को ईमानदार SP DSP डिप्यूट थी थो वञे त वरी उन खे उते सियासी तौर ते को अहिड़ी साज़िशुनि जो शिकार थो कयो वञे जो उन खे फौरी तौर ते ट्रांसफ़र कयो थो वञे। मां तव्हांखे ताज़ी मिसाल ख़ैरपुर जी ॾींदमि। हिकिड़ो वॾो सियासी मसइलो थी वियो, असांजा पार्टी जा वर्कर मर्डर थिया, जंहिंमें हिकिड़ो MNA नवाब वसाण साहब जेको कोर्ट जे अंदरि जेका इमारत हूंदी आहे उन मां ई उहो भॼी वियो हुयो जॾहिं बेल हुनजी रिजेक्ट थी, त उहो हिकिड़ो वॾो मसइलो थियो आहे ख़ैरपुर जे हवाले सां। हाणे उन में जंहिं DIG हुयो, SP शेख साहब हुयो जेको हुयो, बहरहाल हुन पंहिंजो किरदारु अदा कयो, पर फौरी तौर ते हुनखे ट्रांसफ़र करण जी कोशिशि कई। जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत हुन में इन्वॉल्व थी आहे तॾहिं त ॻाल्हि इहा आहे त कोई जेकॾहिं दिलि सां ऑफिसर कमु करणु थो चाहे ईमानदारी सां, पर मुसीबत असांजी इहा आहे त असांजी जेका गवर्नमेंट आहे उहा सियासी तौर ते उन खे उते रहणु नथी ॾे। पोइ मां जेके ऑफिसर्स आहिनि उन जा दिलि टुटी था पवनि, उन खां पोइ वरी बि उहो ई उन ई लाइन ते लॻी था वञनि। त मां चाहियां थी त कोशिशि इहा ई कजे त ख़ासि तौर ते पुलिस खे तव्हां इन शइ मां हथ कढो। पुलिस में सियासी मुदाख़लत केतिरी आहे? छा सियासी मुदाख़लत दहशतगर्दी न रुकजण जो वॾो सबबु आहे? बिल्कुलु
100% जेकॾहिं तव्हां पुलिस खे फ्री हैंड ॾींदव त इहे ऑफिसर्स घणा ई नाला आहिनि, मां खणंदमि त बाक़ाइदा असांजी सिंध में ईअं न आहे, असांजा ख़ासि तौर ते सिंधी ऑफिसर्स अहिड़ा आहिनि ईमानदार जिन्हनि जो रिकॉर्ड तव्हां ॾिसो त बाक़ाइदा उन्हनि कयो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त जॾहिं गवर्नमेंट ख़ासि तौर ते जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत, मां त चवंदमि ख़ासि तौर ते, छो जो पोयां 5 साल में उन्हनि बाक़ाइदा पुलिस में एॾी सियासत विझी छॾी जो SHO हुजे SP हुजे उहे बाक़ाइदा हुन जा जीअं न कमा छा चइजे कुड़मी थी बीह था रहनि ऐं जेको हुकुम थो मिले उन खां सवाइ बाक़ी घणनि खे त मां बि फ़ोन कया, असांजा माण्हू जेके सियासी तौर ते इंतकाम वरितो हुयो फ़ोन कयो त बाक़ाइदा जवाबु इहो मिलंदो आहे त अदी असांखे मथां जो ऑर्डर आहे असां नथा करे सघूं। बाबा पोइ तव्हां कहिड़े हवाले सां आवाम जी ख़िदमत कंदव जॾहिं तव्हां हिकिड़े MPA MNA जे वर चढ़ियल आहियो, तव्हां उन जी पाबंद आहियो, त पोइ तव्हां आवाम जी ख़िदमत छा कंदव? त अहिड़े क़िस्म जा हालात थींदा न त यकीन कयो सभी आम माण्हू ग़रीब माण्हू ख़ासि तौर ते मां चवंदमि जेका औरत आहे उहा ख़ौफ़ज़दा आहे कंहिं बि थाणे ते वञण लाइ का रिपोर्ट दर्ज करण लाइ, छो त उनखे ख़बर आहे त जेको SHO आहे या जेको SP आहे DSP आहे उहो सियासी तौर ते उन जो पाबंद आहे, उहो उनजी कोन ॿुधंदो। सो जेसिताणी सियासत पुलिस खां अलॻि कई वेंदी ऐं SHOs SP खे कम अज़ कम तव्हां साल त हिकिड़ी जाइ ते रखो, हिकिड़ी जाइ ते उतां ते हालात खे सम्झे, उतां जे माण्हुनि खे सम्झे, उते कमु करण जे हवाले सां उनखे थोरो टाइम ॾिजे। हिते SHO अञा 5 महीना बि 2 महीना मुश्किल सां थो बीहे त उन फौरी तौर ते ट्रांसफ़र थो कयो वञे, त सभु शयूं जेसिताणी कंट्रोल में न ईंदियूं। पर मां वरी चवंदमि मुंहिंजो रोअणो इहो ई आहे असेंबली में बि ऐं तव्हांजे प्रोग्राम में बि त जेसिताणी पीपल्स पार्टी में उहा विल कोन ईंदी, CM साहब में विल कोन ईंदी, हे जेके मिनिस्ट्रीज़ जा उहिदा खणी वेठा आहिनि इन्हनि में उहा विल कोन ईंदी कमु करण जी, हे कॾहिं बि कोन करे सघंदा। असां वरी उहे रड़ियूं कंदा रहंदासीं, अलाह करे कोई इन्हनि में को सम्झ अचे त असांजो सिंध कुझु सुधरी पए, अदरवाइज़ सिंध जी हालत ॾाढी ख़राबु आहे। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जो इहो ई चवणु रहियो त असांजी पॉलिसियूं एतिरियूं बहितर हुयूं त दहशतगर्दी खे असां एतिरी रोकथाम करे सघिया आहियूं, जेकॾहिं असां मुफ़ाहिमत वारी सियासत न कयूं हा त इन खां वधीक जेको आहे सो सिंध में वधीक दहशतगर्दी थी। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे अहिड़ी मफ़ामत कहिड़े कम जी जंहिं मफ़ामत 12-13 हज़ार माण्हू माराए छॾिया पोएं 5 सालनि में। कंहिं हवाले सां तव्हां दहशतगर्द रोकी? 5 साल जेका हालतूं रहियूं, कराची खां ॾिसो तव्हां कश्मीर ताईं केतिरा सवे माण्हू मरी विया, लियारी जो एॾो वॾो वाक़ियो तव्हांजे अॻियां आहे, दर बदर हिन महिल ताईं माण्हू लॻिया पिया आहिनि। पीपल्स पार्टी जो गढ़ हुयो न, पंहिंजो ॿियो घर चवंदा हुआ न बेनज़ीर भुट्टो साहिबा खे, त ॿियो घर आहे। तव्हां हुन लियारी वासियुनि खां पुछो त सही हुननि जी ज़िंदगी केॾे अज़ाब में पइजी वई आहे। इहा सियासी तव्हांजी रिकनसिलेशन आहे, इन खे तव्हां मफ़ामती तव्हां पॉलिसी चवंदव जंहिंजे करे तव्हां दहशतगर्दी खे रोके सघो। बिल्कुलु ग़लति क़िस्म जी पॉलिसी रहियूं इन्हनि जूं, रिकनसिलेशन बि रही त इन जो फ़ाइदो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पीपल्स पार्टी खे पाण खे कंहिं हद ताईं थियो हूंदो या उनजी इत्यादी खे थियो हूंदो। अवाम पूरा 5 साल लोड़ियो आहे ऐं हाणे वरी ॿीहर जेकॾहिं इहा रिकनसिलेशन जो सिलसिलो हिननि शुरू कयो ऐं उन जो इहो ई रहियो असर, त पोइ तव्हां ॾिसंदव त दहशतगर्दी ईअं ई हलंदी, कंहिं हवाले सां कंट्रोल न थींदो। करण करे सघिजे थो, रेंजर्स खे तव्हां सही तरीक़े सां इस्तेमालु कयो, तव्हां पुलिस खे सही तरह इस्तेमालु कयो। कराची में अचवञ जा रस्ता जेके आहिनि तव्हां उन्हनि ते पाबंदी रहियो। तव्हां ॾिसो था खुलिया लॻा पिया आहिनि, मां 10 दफ़ा गुज़री अचां उन रास्ते मां मुंहिंजी चेकिंग नथी थिए, मां पाण हैरान थी वञा छा मां दहशतगर्दी नथी करे सघां या को अहिड़ो सोच नथी अची सघे। आम केतिरियूं गाॾियूं उतां कराची में एंटर थियूं थी वञनि बीठा आहिनि। ॻाल्हि इहा आहे त जेसिताणी सख़्ती न आहे, सही तरीक़े सां इम्प्लीमेंटेशन न आहे, कमु कोन हलंदो। अच्छा, रेंजर्स जो किरदारु तव्हां कीअं ॾिसंदियूं? रेंजर्स केतिरनि ई सालनि खां सिंध में आहे, बजट जो हिकिड़ो वॾो हिसो जेको आहे सूबे जो रेंजर्स ते थिए थो। छा रेंजर्स पंहिंजूं ज़िमेदारियूं सही तरह पूरियूं करे सघी आहे? बिल्कुलु न, मां इन शइ में सख़्तु इख़्तिलाफ़ थी रखां। रेंजर्स ते असां हर साल बजट में स्पीचिस में बि एतिराज़ था कयूं त तव्हां अरबे खरबे फंड था रखो। एॾी रेंजर्स असांजी सिंध में वेठी आहे ऐं तव्हां ॾिसंदव सभिनि, तव्हांखे मां मशवरो बि ॾींदमि त इन ते ज़रूरु हिकिड़ो प्रोग्राम बि कजो त सिंध में केतिरा अहिड़ा बिल्डिंग्स आहिनि जेके गवर्नमेंट सरकारी असांजा इदारा आहिनि, जंहिंमें कॉलेजिस आहिनि, जंहिंमें स्कूल्स आहिनि, जंहिंमें यूनिवर्सिटी जी कई इमारतूं आहिनि, उन्हनि में रेंजर्स वेठी आहे। छा उन्हनि खे तव्हां अलॻि सां किथे भई जेकॾहिं हलो ठीकु आहे रहिया बि पिया आहिनि त उन्हनि जो तव्हां कारकर्दगी त ॾिसो। असां कारकर्दगी इहा ॾिठीसीं त रेंजर्स सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बेगुनाह माण्हुनि खे मारण जे लाइ वेठी आहे। तव्हांखे यादि हूंदा पोयां 2 वाक़िया जेके हिकिड़ो छोकिरो मारे छॾियऊं बेगुनाह, जंहिंजी वीडियो घड़ी घड़ी चैनल ते हली, उन खां पोइ हाणे रिसेंटली कुझु महीना अॻु में हिकिड़ो बेगुनाह माण्हू मारे छॾियऊं पोयां फायर करे, जबकि उहो त वीचारो कंहिं मरीज़ खे खणी पियो वञे हॉस्पिटल ताईं, इन करे तेज़ी में पियो वञे। त रेंजर्स तो किरदारु इहो वञी बीठो आहे त उहो ग़रीब माण्हू मासूम माण्हुनि खे मारण लाइ वेठी आहे। बाक़ी अहिड़ा फंड उन्हनि खे ॾियणु, सिंध में एॾी जायूं कब्ज़ो कई वेठो आहे त या त इन्हनि खे तव्हां वापसि पंहिंजी जायुनि ते मोकिलियो या रेंजर्स खां कमु वठिणो आहे त उनखे सही तरह कमु वठो। वरी चवंदमि त कमु वठण बि कंहिंजो कमु आहे, ज़िमेदारी कंहिंजी आहे, स्टेट जी, ऐं स्टेट असांजी वेठी आहे
ख़ामोश। अच्छा, कराची में जेका धारनि जी यलगार आहे, धारनि जी जेका आबादकारी आहे, छा इहा बि दहशतगर्दी वधाइण जो सबबु बणियल आहे? बिल्कुलु काफ़ी अरसे खां इहो डिस्कस थींदो रहियो हर चैनल ते बि। जेके धारिया अची था वञनि, असां सिंधी त हमेशह खां हर घर में ॾिसो त को महिमान बि अची वञे त असां पंहिंजा दरवाज़ा खोले था ॾियूं। त सिंधियुनि जी त इहा रिवायत रही त जेके बि आया, अचो बाबा बिस्मिल्लाह रहो। पर इन जो इहो मक़सदु त कोन्हे त जेको सिंधी हिते असुलु सिंधी आहे, जंहिंजो हिते अबो ॾाढो दफ़न आहे, उन खे अॼु पंहिंजी जाइ कोन्हे जो मूं को हिकिड़ो टुकड़ो मिली वञेसि। कराची में उन खे एतिरी अहमियत न आहे अची तूं कंहिं यूनिवर्सिटी में सिंधी दाख़िलो वठी सघे, या हिते को प्लाट त वठे। को सिंधी अची किथे प्लाट त वठे त ॿिए ॾींहं ते उन सां जेका दहशतगर्दी थिए, उनखे धमकियूं ॾेई था उथाए था छॾनि। इहो त असां सिंधियुनि जो अशर करे छॾियो आहे हिते। बाक़ी धारिया मुख़्तलिफ़ हवालनि सां कराची में अफ़गान बस्तियूं लॻियूं पियूं आहिनि, बंग्लादेशी आहिनि या जेके बि आहिनि। भई तव्हां जेके हितां जी उन्हनि जी मतिलबु जेनियन आहिनि, उन्हनि जा तव्हां शनाख्ती कार्ड ठाराए छॾिया आहिनि, या नादरा जे हवाले सां उन्हनि जी का रिकॉर्ड आहे त तव्हां उन्हनि खे बाक़ाइदा कयो। बाक़ी जेके रहिया आया, असां पनाह ॾिनीसीं, हाणे गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे त उन्हनि खे बाक़ाइदा उन्हनि जी काउंटिंग करे त केतिरा आहिनि, उन खां पोइ उन्हनि खे इज़त सां वापसि मोकिले छॾे। पर ॻाल्हि इहा आहे, मां घड़ी घड़ी चवंदमि, मां इन पूरे प्रोग्राम में एतिरो इहो रिपीट कयो आहे त कमु करण जी विल न आहे न। धारनि जी जेका रजिस्ट्रेशन आहे, जेके ॿाहिरियां अची आबाद थियनि था हिते, इन्हनि जी रजिस्ट्रेशन जो अमल कीअं आहे? छा इन्हनि जी का रजिस्ट्रेशन थींदी आहे? इन्हनि जो को रिकॉर्ड आहे? रिकॉर्ड हुअणो खपे, आहे या न आहे इहो त हाणे गवर्नमेंट खे ख़बर हूंदी। नादरा जे हवाले सां जॾहिं थिए थी पंहिंजी मर्दमशुमारी थिए थी या आदमशुमारी थिए थी, त इहो त उन्हनि दौरान इहो सॼो सिलसिलो अची थो वञे त कहिड़ा घर आहिनि, केतिरा घर आहिनि, केतिरा माण्हू हितां जा असली रहाकू आहिनि, केतिरा उहे माण्हू जेके धारिया अची रहिया आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में पोएं दफ़े इन में कुझु अमल थियो हुयो, ऐं नादरा का मुंहिंजे ख़्याल में घणा लख, 9 लख जो तक़रीबन मां अंदाज़नि चवंदमि त एतिरो फिगर ॿुधायो हुअऊं त एतिरी गैर आबाद माण्हू हिते वेठा आहिनि। बाबा वेठा आहिनि त फौरी तौर ते गवर्नमेंट खे खपे त उन्हनि खे या त कंहिं हवाले सां रजिस्टर्ड करिणो आहे, या उन्हनि जो को अहिड़ो सिलसिलो आहे त कयो, न त ॿियनि खे बाक़ाइदा वापसि मोकिलियो, ताकी जेको असली हिते सिंधी रहे थो हमेशह 7 सालनि खां, उन्हनि खे त को पंहिंजे हवाले सां हक़ूक़ मिलनि, उन्हनि जे रहाइश जो को सिलसिलो थिए। पर उहा ई ॻाल्हि आहे त असां सिंधी हिन महिल ताईं दरबदर धारिया वसी विया, उन्हनि जा अबा ॾाॾा हिते वसी विया, उन्हनि जा कारोबार हिते ठही विया, उन्हनि जूं फैक्ट्रियूं हिते ठही वियूं, पर असली सिंधी हिन महिल ताईं पंहिंजी असली जाइ ॻोल्हण लाइ तलाश में लॻो पियो आहे। आख़िरी सवाल मां तव्हां पुछणु चाहींदमि त मज़हबी इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी खे ख़तमु करण लाइ सियासी पार्टियुनि जो गॾियल कहिड़ो किरदारु हुअणु घुरिजे? इहे ॿई शयूं सियासी ऐं मज़हबी तौर ते जेकॾहिं असां ॾिसूं त इन में किरदारु तॾहिं साम्हूं ईंदो जॾहिं तमामु पार्टीज़ इन ते सीरियस थी सोचंदियूं। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंसिस मां बि घणियूं अटेंड कयूं, सिंध में जे हवाले सां हुजे, पाकिस्तान जे हवाले सां हुजे, इहे घणियूं कयूं वयूं, मुख़्तलिफ़ हवालनि सां मीटिंगूं बि, पर उन जो हल कुझु न निकितो। बहरहाल मां वरी चवंदमि त तमामु पार्टीज़ खे वरी टेबल ते वेहणो खपे, ऐं जेकॾहिं सीरियस थियनि ऐं पंहिंजी हर पार्टी जेका ख़ासि तौर ते हर हुन में जजमेंट में इहा शइ अचे थी त पंहिंजी पंहिंजी विंग्स मां उहे माण्हुनि खे कढो जेके दहशतगर्द आहिनि, जेके इन्हनि शयुनि में इन्वॉल्व आहिनि। पर तव्हांखे ख़बर आहे त 3 पार्टियुनि जो नालो अची चुको आहे, मां इहो रिकॉर्ड ते तव्हांखे बि हूंदी ख़बर त पीपल्स पार्टी ANP आहे, MQM आहे, पीपल्स पार्टी 3 जे लाइ चयो वियो आहे त हिननि में उहे विंग्स आहिनि, उन्हनि विंग्स खे तव्हां कढो छो नथा? ॿाहिरि कढंदव त तव्हांजी पार्टी जी विंग्स साफ़ सुथरियूं थींदियूं, ऐं पोइ ख़बर पवंदी त दहशतगर्दी जा असल मुहरकात केरु आहिनि। पोइ हुन में मज़हब जे हवाले सां जेको आड़ थो वठे या जेको सियासी आड़ थो वठे, उहा शइ क्लियर थी वेंदी। त सभिनीनि खां अॻु में त पार्टियुनि खे इन शइ खे इम्प्लीमेंट कराइनि, उन खां पोइ टेबल ते वेहनि, सभिनीनि खे विहारनि ऐं इन जो को हल कढनि। वॾी महिरबानी अव्हां जी, मां टाइम कढी प्रोग्राम में आहियूं। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए, सुभाणे ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।